ज़हर ज़िंदगी में दोस्तों हाणे वारिस ऐं ओठे जो ठाह थींदो या न, छा इन्हनि जो अॻिते हली वरी झेड़ो अञा वधी वेंदो, छो त हाणे वारिस आज़ादु थी चुको आहे ऐं वारिस जा वरी घर वारा मतिलबु सभु उहे वरी ओठे वटि वञी पुॻा आहिनि। ओठो वरी छा हिते नई गेम खेॾंदो, उन्हनि खे क़ैद करे छॾींदो वारिस खे फसाइण जे लाइ, या हिते कल्टी हणी माना यूटर्न वठी वेंदो का वरी मतिलबु कमाल खान खे फसाइण लाइ पाण खे बचाइण जी कोशिशि कंदो। छा थींदो छा न थींदो अॻिते हली करे जेको आहे रबनि छा कंदो, वारिस सां साथ ॾींदो या उहो बसि फ़िलहालु जेको आहे पटड़ी खां लही करे मतिलबु हिकु पासे हुनजी कहाणी हली वई आहे। सॼो ई तव्हांखे हाल हक़ीक़त इन में ॿुधायूं था। महिरबानी करे इन खे पूरो ॾिसो वीडियो खे, जीअं तव्हांखे सॼी कहाणी सम्झ में अचे ऐं शायदि खोसो वीलोग यूट्यूब चैनल खे बि सब्सक्राइब करणु न विसारींदा। दोस्तों तव्हांखे ॿुधायूं था त हाणे वारिस ऐं ओठे जो छा थींदो, रबनि ऐं कमाल जो तव्हां सम्झी विया हूंदव। बहरहाल ओठे ऐं वारिस जी कहाणी अॻिते कीअं हलंदी। हाणे इहो जीअं ई वारिस आज़ादु थी पुॻो पंहिंजे घर, तव्हां ॾिठो त उन खे उते पंहिंजा मतिलबु घरवारी ऐं चाचो कोन मिलियो। सम्झी वियो वारिस त इहे ओठे वटि वियल हूंदा। वाक़ई उहे ओठे वटि आया त माना तूं असां आज़ादु कराए ॾे जेको आहे वारिस खे, इन शइ जे लाइ आया। लेकिन वारिस त अॻे आज़ादु थी चुको आहे, लेकिन ओठे कहिड़ी शइ जी ख़बर न हूंदी आहे, त पोइ ख़बर पवंदी आहे। बहरहाल उन्हनि खे आसिरो एॾो ॾींदो आहे, इहा ॻाल्हि कंदो आहे त कमाल खान ज़ालिम आहे, उन क़ैद कयो आहे, इन में मुंहिंजो को बि हथु कान आहे। अहिड़े हिसाब सां बहरहाल तव्हांखे ॿुधायूं, जीअं वारिस जी ख़बर पवंदी ओठे खे, त पोइ ओठो वरी हेठां ई वठंदो, वरी नयूं कहाणियूं घड़ंदो सौट जे ऐं चाचे जे अॻियां। मुंहिंजो हथु कोन हुयो, कमाल खान जेको आहे वारिस खे क़ाबू कयो, मुंहिंजो इन सां वास्तो न हुयो। मतिलबु अहिड़े हिसाब जूं नयूं कहाणियूं घड़ंदो ऐं पंहिंजे मथां ॾोह न अचणु ॾींदो। पर इहा बि ॻाल्हि कंदो, तव्हां मुंहिंजी घरवारी खे कढी छॾियो फलाण टीर मटीर, इहे ओठे जा मतिलबु इल्ज़ाम उन्हनि जे मथां हूंदा। मिलंदासीं नेक्स्ट वीडियो में, असांखे ॾींदा इजाज़त, ख़ुदा हाफ़िज़।